एहतजाज आहे इहो ओबावड़ी जी जेका दहशतगर्द पुलिस आहे SHO जी इंतज़ामिया उन्हनि असांजे सिंध सभा जे काफ़िले जे ते हमिलो कयो। ईअं जी धाड़ियल कंहिं ॻोठ ते हमिलो कंदा आहिनि इलाइक़े ते, ईअं छुड़वागी बिल्कुलु बदमाशी, इन में का बि जेको आहे सो कानून नज़र नथो अचे। त हिकिड़े जेको आहे किरोना जी आड़ में लखें जलसा थियनि पिया, किरोड़े माण्हू जिते गॾु पिया थियनि उते किरोना कोन्हे। असांजे ही 20-25 जेके सिंध जा सपूत हुया, सिंध जूं सूरमियूं हुयूं, उन्हनि खे हितां उते बेदर्दी सां उते करे उन्हनि जी तज़लील कई वई आहे। असां मज़म्मत कयूं था ऐं IG सिंध खे, वज़ीर आला सिंध खे, वज़ीर आज़म पाकिस्तान के असां गुज़ारिश कयूं था इन बेलगाम घोड़नि खे लगाम ॾेई सिंध जे न्याणियुनि जी जेका तज़लील थी आहे, असांजी भेणुनि जी जेका तज़लील थी आहे, उनजो अज़ालो कयो वञे, फ़ौरन हुननि खे सस्पेंड करे ऐं का आज़ाद जुडिशल इंक्वायरी विहारी वञे जेका इन मामले जी जांच करे ऐं इन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। जीअं त दौड़ समेत पूरी सिंध में सिंध जो शऊर हिकु प्लेटफॉर्म ते गॾु आहे। सियासी समाजी धुरियूं ऐं मज़हबी धुरियूं सभु हिकिड़ी जॻह ते गॾु आहिनि ऐं इन तर्ज़ जी हिकिड़ी मुनज़म जदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध खे इन क़िस्म जी जदोजहद जी सख़्तु ज़रूरत आहे, न त ही जबर, ही ॾाढ, ही बदमाशियूं अॻु खां अॻिरियूं थींदियूं रहंदियूं। सिंधी क़ौम खे हिकु जॻह ते गॾु ॾिसण सां ई जेको आहे सो दुश्मन जी अखि पटिबी। बाक़ी इहे जेके न्याणियुनि जूं तज़लील कयूं थियूं वञनि या इनाम सिंधी समेत पूरे काफ़िले खे हिरासां करणु, कोरोना जी टेस्टुनि जी आड़ में उन्हनि खे ज़बरदस्ती गिरफ़्तार करणु बिना कंहिं वारंट जे। ही पुरअमन एहतजाज दौड़ में सियासी समाजी ऐं उनखां पोइ कॉम्पर्सन जो गॾियल ही एहतजाज आहे। यकीनन सां इनाम अब्बासी पंहिंजे प्यारनि जे आज़ादी जे लाइ, सिंध मां गुम थियल क़ौमी कारकुननि जे ऐं भेणुनि भाइरनि जे आज़ादी लाइ जेको कराची खां पैदल मार्च कढी GHQ रावलपिंडी ॾांहुं जेको आहे सो सफ़र में जारी हुयो। जॾहिं ओॿावड़ो पातो त ओॿावड़ो जो तव्हांजो पुलिस इंतिज़ामिया राति जे अंधारी जे पेट में अची हुननि खे हिरासा करणु लॻो। पहिरियां त किरोना टेस्ट जो आड़ ॾेई करे हुन उन जवाज़ खे बि रद्द कयो। जॾहिं हू पाण पंहिंजे टीम सां गॾु जेको आहे सो ॾींहं जो वञी थाणे ते बि पहुतो, उते असिस्टेंट कमिश्नर ऑफिस पहुतो ऐं जेको आहे सो डिप्टी कमिश्नर ऑफिस ते बाबा असां जूं टेस्टूं तव्हां वठो, असां में को बि अहिड़ो पेशेंट न आहे। पर लेकिन जॾहिं राति जे टाइम में वरी जॾहिं पुलिस जो वहशाणो तशदुद ॾिसी करे असांजे न्याणियुनि खे जेको हुननि धक हया आहिनि, उन लाइ अॼु पूरी सिंध सरापा एहतजाज आहे।